अॼु असां फिल्म जी शूट ते आया आहियूं। ही मासूम मुसाफ़िर आहे जंहिंजी दरगाह मासूम मुसाफ़िर। हिते रिकॉर्डिंग आहे। फिल्म आहे ईद फिल्म जागीर जेका ईद ते हलंदी। हुनखे फिल्म हणण लाइ पहुता आहियूं असां हिते मुसाफ़िर जे दरगाह। हीअ दरगाह दरगाह शरीफ आहे मुसाफ़िर पीर। हिन सां वाबस्ता हिन दरगाह सां मुंहिंजो हिकु अफ़सोसनाक यादूं आहिनि। हिन दरगाह ते मुंहिंजी वाइफ आई जेका असांजो ॻोठ बि आहे साम्हूं। हुन ते ॻोठ में थियण आई, वरी हिते दरगाह ते आई। दरगाह ते दुआ लाइ मुंहिंजो नंढड़ो जंहिंजो नालो अली रज़ा जंहिंखे हिते खणी आई। ॿाहिरि वुज़ू कयो हुअईं। जेको ॿाहिरि वुज़ू आहे वुज़ू खानो हुते आहे नलको। हुते मुंहिंजे नंढड़े अली रज़ा ॿाराणे हिसाब सां हुते मायुनि खे ॾिठो वुज़ू कंदे त वरी पाण बि हुते वुज़ू कयईं। ऐं मुंहिंजी घरवारी वरी हिते अंदरि आई दुआ लाइ अने हिसाब सां वेही रही त मुंहिंजो नंढड़ो आहे में जेको आहे शहीद थी ॿुॾी वियो। इहा कहाणी 2-3 दफ़ा मां जिथे बि इंटरव्यू ॾिनो आहे त बेशक ॾिनी आहे कहाणी पंहिंजी। त मूंसां ई वाक़ियो थियो। मां हूंदो हुउसि तॾहिं कॾहिं त मिलंदासीं। मुंहिंजो ड्रामो हलंदो लाड़काणे में, उते हूंदा हुआसीं त हुते मूंखे फ़ोन आई त हीउ तव्हांजो वाक़ियो थी वियो आहे, तव्हां वापसि अचो बसि। पोइ मां ॻोठ आयो हुउसि। ऐं उहा हीअ दरगाह जंहिंसां मुंहिंजूं यादूं बि वाबस्ता आहिनि। ॾियण वारो बि अलाह आहे, वठण वारो बि अलाह आहे। असां हुन सां राज़ी आहियूं। पर हाणे बि इहा आहे दुआ घुरंदो आहियांसि अचे त मूंखे मुंहिंजो नंढड़ो अली रज़ा जहिड़ो ई मूंखे ॾे त मां हुनजो नालो रखंदुसि अली मुस्तफ़ा। इहा दिलि में हसरत आहे। इहा दुआ घुरंदो आहियां जेका हिन दरगाह ते अची घुरंदो आहियां। अॼु त वरी दरगाह खे मां फिल्मायां पियो थो ऐं इहा बि दुआ घुरां थो पियो त मालिक अलाह जा प्यारा बनायो मूंखे अहिड़ो अली रज़ा जहिड़ो नंढड़ो ॾियो जंहिंजो मां अली मुस्तफ़ा नालो रखां। बसि तव्हांजे अॻियां हीउ वीडियो फिल्मायो अथमि जेको मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते बि रखां थो त इहा यादि हुजे। ऐं मूंखे इहा यादि अचे पई त हिन दरगाह ते मूं इहा दुआ घुरी आहे ऐं मूंखे नंढड़ो ॼमे त मां हुनजो नालो अली मुस्तफ़ा रखां। दुआ कजो दोस्तो, दुआ में यादि। अलाह ने